पाकिस्तान जी हिक वधीक सफ़ारती कामयाबी अमेरिका BLA खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾेई छॾियो। अमरीकी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त BLA ऐं मजीद ब्रिगेड खे आलमी दहशतगर्द तंज़ीमनि जी लिस्ट में शामिल कयो वियो आहे। BLA कराची एयरपोर्ट ऐं जाफर एक्सप्रेस ते हमलनि जी ज़िम्मेवारी क़बूल कई। ट्रंप इंतज़ामिया दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। 9 मई सांझ जे ॿिनि केसनि में तहरीक इंसाफ़ अॻवान शाह महमूद कुरैशी बरी, डॉक्टर यास्मीन राशिद, महमूद रशीद, उमर चीमा ऐं एजाज़ चौधरी खे 10 साल क़ैद। तहरीक इंसाफ़ बानी जे सिक्योरिटी गार्ड हाफ़िज़ अरशद खे बि 10 साल टीप। आलिया हमज़ा सनम जावेद खे 5 साल टीप। लाहौर जी दहशतगर्दी टोला अदालत शादमान थाणे ऐं राहत बेकरी साइण जे ॿिनि केसनि जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तहरीक इंसाफ़ दहशतगर्दी टोला अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। अॻवाननि जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ अॻवाननि खे क़ैद जूं सज़ाऊं क़बूल न आहिनि। सज़ाउनि सबबि पार्लियामेंट में रुॻो तहरीक इंसाफ़ जा 76 मेंबर बाक़ी बचिया आहिनि। ज़्यादती जो सिलसिलो बंदि न थियो त क़ौम खे वॾो नुक़सानु थींदो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सिंतास मुआहिदे जी मुअतली सिंधु दरिया ते सभ खां वॾो हमलो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त भारत राति जी ऊंदाही में हमलो करे जंग शुरू कई ऐं पोइ पाकिस्तान मुकमल कई। सिंतास मुआहिदे जी मुअतली सिंधु दरिया ते तारीख़ जो सभ खां वॾो हमलो आहे। भारत हिक तरफ़े तौर सिंतास मुआहिदो मुअतल नथो करे सघे। केरु सोचे न पए सघियो त मोदी सिंधु दरिया जो पाणी रोके छॾींदो। पाणी 24 करोड़ माण्हुनि जी लाइफ लाइन आहे। कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। सफ़ारतकारी ज़रिए भारत जे कूड़ खे समूरी दुनिया में वाक़ो कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में इंसानियत सां मोहबत जो दर्स आहे। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जी आख़िरी धमाल ते लतीफ़ एवार्ड तक़रीब। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह ऐं ॿियनि जी शिरकत। दरगाह ते हाज़िरी, गुलनि जी चादर चाढ़े मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। नेब कानून तब्दील थी चुका आहिनि। ग़लति कम ते फौरी तौर कार्रवाई थींदी। करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूर थियणु घुरिजे। माज़ी जी भेट में पीपी जा वफ़ाक़ी सरकार सां सुठा लाॻापा आहिनि। वफ़ाक़ी सरकार सां लाॻापा बहितर रखण जी ख़्वाहिश आहे। माज़ी में हमेशह नेब ऐं ॿिया इदारा इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। पीपी नेब खे ख़तमु करण जी ॻाल्हि न कई आहे। कराची में डंपर्स आणींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। जिबरी मज़हब जी तब्दीली ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध सरकार मज़हबी अक़ीदतुनि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खंया आहिनि। मंशियात खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह। सिंध असेंबली जे क़दीमी इमारत में इजलास। अक़ीदतुनि जी हिफ़ाज़त, हक़ ऐं नौकरियुनि ॾियण जो ठहराउ मंज़ूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त क़ौमी झंडे में अछो रंग अक़ीदतुनि जी नुमाइंदगी करे रहियो आहे। पंहिंजे शहरियुनि खे बराबरी, इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी ज़मानत नथा ॾेई सघनि त मुकमल आज़ादी न आहे। सिंध जा माण्हू ऐं चूंडियल नुमाइंदा मुल्की बक़ा ऐं सलामती लाइ कोशिशूं जारी रखंदा। सिंध जे माण्हुनि हमेशह ॾिफेड़ पखींदड़नि खे रद्द कयो आहे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं अहलियत जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस। SUP जे सदर ज़ैन शाह जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस मेरिट जी लताड़ करे पंहिंजी साख विञाए वेठी आहे। SPSC खे पैसनि ठाहिण वारी मशीन बणाए वियो आहे। नौजवाननि जे टैलेंट सां हथ चुरांद कई पई वञे। मेरिट न हुजण करे सिंध जा माण्हू पंहिंजे औलाद खे पढ़ाई कराइण खां बदिरां हुनर जी सिखिया ॾेई रहिया आहिनि। इदारनि खे बचाइण लाइ जिदोजहद जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में वनडे सीरीज़ जी 3 ऐं फ़ैसिलाती मैच अॼु खेॾी वेंदी। 3 मैचनि जी सीरीज़ 1 बराबरि आहे। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 6:30 वॻे शुरू थींदी।
ऐं कराची में रिथियल ओवर 40 T20 क्रिकेट वर्ल्ड कप जे ग्रुपनि जो ऐलान। 21 नवंबर खां शुरू थींदो ओवर 40 T20 वर्ल्ड कप जे ग्रुप वनडे में पाकिस्तान, वेस्ट इंडीज, ॾखण अफ्रीका, हांगकांग, कैनेडा ऐं UAE शामिल। ग्रुप 2 में ऑस्ट्रेलिया, अमेरिका, श्रीलंका, ज़िम्बाब्वे, सऊदी अरब ऐं रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीम खे शामिल कयो वियो। ओवर 40 T20 वर्ल्ड कप में 40 खां वधीक उमिरि जा रांदीगर टीमुनि में शामिल हूंदा।